नाज़रीन, न्यूज़ फैज़ाबाद भरिसां जवाबदार नारी के कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल करण जी कोशिश कई आहे। ज़ख़्मी हालत में अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरठ वीडियो रिपोर्टर हुसैन मेमन। जी हुसैन, छा अपडेट साईं? जीअं त न्यू सैदाबाद लॻे ॻोठ अगरोड़ा में अॼु जे टाइम ते नारी हसीना मुस्मात हसीना ज़ाल निज़ाम उनड़ खे पंहिंजे ॾेरनि शेर ख़ान उनड़ ऐं शेर ख़ान उनड़ ऐं शरीफ़ उनड़ जेको आहे सो ज़हर ॾेई मारण जी कोशिशि कई आहे। जॾहिं त नारी जेको आहे सो पुलिस जी इतलाह ते नारीअ खे तिरका अस्पताल न्यू सैदाबाद पहुचायो वियो, जिते नारीअ बयान ॾिनो आहे त मूंखे पंहिंजा ॾेर शरीफ़ उनड़ ऐं शेर ख़ान उनड़ ऐं ॿिया मूंखे मारण था चाहिनि ऐं जेको कारलाइन जो इल्ज़ाम वञी मूंखे मारण था चाहिनि। मूंखे हिननि मां ख़तरो आहे। जीअं त न्यू सैदाबाद जेको आहे सो DSP अताम मुजाहिरीअ जो मूजिबि त ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिंमें उन्हनि टिनि ॾोह जो इतराफ़ कयो आहे। जी हुसैन, अवां जी महिरबानी।